नासिन ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणे में अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ मोहम्मद ब्रोही में घर की भित किरण सबब 8 वरनि जो नींगर दबिजी फौत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर है लाड़काणे में अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ मोहम्मद ब्रोही में घर की भित किरण सबब 8 वरनि जो नींगर दबिजी फौत थी वियो। रांदि कंदड़ 8 वरनि जे महरुल्ला ब्रोही मथां भित किरी पई, खे ज़ख़्मी हालत में चांडा अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हुन दम ॾिनो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे लाड़काणे में। ॻोठ मोहम्मद ब्रोही में घर की भित किरण सबब 8 वरनि जो नींगर दबिजी फौत थी वियो। रांदि कंदड़ 8 वरनि जे महरुल्ला ब्रोही मथां भित किरी पई, खेसि ज़ख़्मी हालत में चांडगा अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हुन दम ॾिनो। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे लाड़काणे मां ॻोठ मोहम्मद ब्रोही में घर की भित किरण सबब 8 वरनि जो नींगर दबिजी फौत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समोसा सां लाइन ते मौजूद है। रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला, लाड़काणे शहर के ओठा चौक भरसा ॻोठ मोहम्मद ब्रोही में रांदि खेॾण दौरान घर की भित किरण सबब 8 सालन जो नींगर महर अली ब्रोही जेको सख्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारसनि लाड़काणे की चांडका अस्पताल गणती जोगी हालत में दाख़िल करायो, जिते जेको आहे ज़ख़्मनि जी सटनि संदे नींगर फौत थी वियो आहे। उन मौके ते जेको आहे उनजे वारसनि ॿुधायो त घर अंदर नींगर रांदि खेॾी रहियो हो त ओचितो घर जी भित किरी पई, जंहिंजे करे हू सख़्त ज़ख़्मी थी पियो ऐं अस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि संदे हुनजे वारसनि जो चवणो त फौत थी वियो। मां तव्हांखे वधीक ॿुधायां त हुन जो जेको लाश आहे नींगर जो, उहो अस्पताल खां वारसनि घर खणाए रवाना थिया आहिनि ऐं नींगर जो लाश घर पहुचण में कोड़ा मची विया। जी ठीक है, मेहरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।